सवाल करण जी आज़ादी, इनखे कीअं था सम्झो? औरत जो सवाल करणु, समाज ते सवाल करणु, पंहिंजी ज़िंदगीअ जी जेका सॼी फिलोसफी आहे, कॾहिं उन ते सवाल करणु, कॾहिं मज़हब ते सवाल करणु, कॾहिं पॉलिटिक्स सियासत ते सवाल करणु। इहे सवाल अहिड़ा आहिनि जेके सोशल मीडिया ते जॾहिं केरु कंदो आहे त उन में माण्हू असां वटि टॉलरेंस न रही आहे। तव्हां ईअं केतिरा चयो छो त तव्हांजे जेको बि कॉन्टेंट हूंदो आहे उन में सवाल हूंदो आहे, मतिलबु यू आस्क योर क्वेश्चन, तव्हां ॻाल्हाईंदा आहियो, तव्हां पंहिंजा ख़्याल ॾींदा आहियो, पर एट दी एंड उहो हिकिड़ो क्वेश्चन मार्क हूंदो आहे, पोइ कॾहिं कंहिं टॉपिक ते, कॾहिं मज़हब ते, कॾहिं समाज ते, कॾहिं औरत जे हक़ ते। हाँ, ॾिसो सवाल बुनियादी आहे। जॾहिं न सवाल कंदो त साम्हूं वारे माण्हू खे मजबूर कयो था सोचण खे। हिकिड़ी मां स्टेटमेंट ॾेई छॾां, मुंहिंजी स्टेटमेंट हूंदी ऐं ज़रूरी न आहे त तव्हां हुन ते सोचो या न सोचो। जॾहिं मां अगरि चवां त हीअ किताबु असांजे साम्हूं पियो आहे या कॉफ़ी आहे, हीअ सुठी कॉफ़ी आहे, त तव्हां हुन सोचंदव न। पर मां जेकॾहिं तव्हां खां सवाल कंदमि त हीअ कॉफ़ी सुठी छो आहे, तव्हां सोचंदव। त मां कोशिशि कंदी आहियां त असांखे क्रिटिकल थिंकिंग सेखारी न वई आहे स्कूल खां। असांखे जेकॾहिं तव्हां क्रिटिकल थिंकिंग सेखारींदव त घणा सोल्यूशन निकिरी ईंदा। कीअं सेखारे सघिजे थी critical जॾहिं thinking? जॾहिं तव्हां हुनखे सवाल करण जी, सोचण जी आज़ादी ॾींदव, तव्हां हुनखे डिफरेंट एक्सपीरियंसिस ज़िंदगी में ॾेखारींदव ऐं उन्हनि खे ॿुधाईंदव त सोचणु गुनाह न आहे ऐं सवाल करणु गुनाह न आहे। जेकॾहिं तव्हांजी सोच डिफरेंट आहे ऐं सवाल तव्हांखे अचे थो त उन जो जवाबु पाण ॻोल्हियो। मुंहिंजी मम्मा बि अक्सर असांखे हीअं कंदा हुआ, त को बि सवाल अहिड़ो हूंदो, छो त असां जंहिं बि एज में हुआसीं उते घणा ॻाल्हियूं ॾिसूं पिया, सम्झ में कोन पियूं अचनि त सवाल कंदासीं, त मुंहिंजी मम्मा अक्सर चवंदा त तूं वञी पहिरीं पाण हिन ते जवाबु ॻोल्हि, ऐं उन खां पोइ असां डिस्कस कंदा हुआसीं वेही करे त हीअ ईअं आहे, हीअं आहे, हुन ईअं चयो, हूअं चयो, त पोइ तूं छा थी सोचे। त जॾहिं मुंहिंजो जॾहिं वारी ईंदी त मां छा थी सोचां, त इहा तव्हांजी सोच ईंदी आहे क्रिटिकल। पोइ अॻियां सवाल ऐं जवाब, त मूंखे लॻे थो त तव्हां जॾहिं माण्हुनि खे सोचण ते मजबूर कंदव त हू भले जवाबु कहिड़ो बि हुजे, पर इहो हिकिड़ो ॾाको आहे, उहो हिकिड़ो ॾाको आहे, हिकिड़ो ॾाको आहे समाज में तब्दीली जो। उहो सवाल कयो एटलीस्ट ऐं सोचणु उन खां प्रैक्टिस पोइ में त सोचो। ईंदो, माण्हू जो दिमाग़ आहे इंसान हो सोचींदो त सही, सोचणु ज़रूरी आहे। मूंसां त लाइफ में घणो कुझु थियो आहे, त मां पंहिंजी लाइफ में घणनि पंहिंजे दोस्तनि खे घणनि ईअं ई चेंज कयो आहे। जो आसपास मुंहिंजी दोस्तूं आहिनि, त मां उन्हनि खां कॾहिं बि उन्हनि खे पंहिंजो जेको मुंहिंजो जेको सोच आहे, उन पंहिंजी सोच उन्हनि ते थोपी न आहे, पंहिंजी सोच उन्हनि जे मथां इहो चयो न आहे त तव्हां मुंहिंजी सोच खे सही चयो, पर मां चयो त यार मां इहो सोचां थी, तव्हांजे बारे में छा था सोचो।